पहिरियों सवाल तव्हांखां पुछणु चाहींदुमि, छा MQM ते PSP माफ़िया जो राज आहे, जीअं सईद गनी साहब चयो, ऐं इहो छो चयो वेंदो आहे कि PSP माफ़िया जो राज? बस असां छा चऊं, सईद साहब जी मर्ज़ी आहे। बहरहाल PSP तो असां ज़म करे चुका आहियूं, साल थी वियो आहे। जनवरी जेका गुज़िरियल जनवरी मां तव्हां ख़बर आहे मर्जर थियो MQM PSP ऐं ORC जो। हाणे वरी छो यादि था कनि PSP खे, कहिड़ी फिकर आहे हिननि खे? पंहिंजो कमु कनि, आवाम खे हिननि डिलीवर कयो कोन। 15 सालनि हिननि खे मौक़ो मिलियो सिंध जी आवाम जी ख़िदमत करण जे लाइ, पर असीं कोन था चऊं। तव्हां वञी ॾिसो, हिन पीपल्स पार्टी 15 सालनि मां सिंध जे शहरी इलाइक़नि खे तो तबाह कयो आहे। पर सिंध जा जेका दही इलाइक़ा आहिनि, जेका ॻोठ आहिनि, जिथे हिननि खे वोट मिले थो, जेके मैंडेट मिले थो, हिननि ते हुननि खे बि तबाह कयो आहे। ऐं तव्हां ॾिसो लाड़काना शहर जेको इंटरनेशनल तौर ते जंहिंजी सुञाणप आहे बुटे साईं जे नाले जे हवाले सां, त हिननि ते लाड़काना में बि कुझु कोन कयो आहे। त हीअ छा कंदा? हाणे हिननि ड्रेस का आहे कोन, परफॉर्मेंस का आहे कोन, हिन जे करे बसि हाणे हिन वटि को ॻाल्हि का आहे कोन। शबीर साहब, इफ यू वुड अलाउ मी हिकिड़ी शइ ते ऐड करणु चाहींदुमि, सवाल पुछणु चाहींदुमि।